अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मोहब्बत ऐं हयाती रमज़ूं। मुसनिफ़ महमूद मुगिल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपाईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। ख़ाली पर्स ज़िंदगी। मूं ॾांहुं निहारींदे चयाईं, हिकु ज़माने खां हुनजो फ़ोटो पर्स में रखियलु हो। अॼु फाड़े उछलाइण लॻुसि त फ़ोटूअ जे टुकरनि खां पहिरीं ॻोढ़ा डस्टबिन में किरी पिया। अखियुनि में उहो ई हुउसि जेको आशिक़े नाशाद दिलमुराद जे निगाह में हूंदो आहे। ॻोढ़ा खपाए चुको हो। अखियुनि में हाणे सामान कढण खां पोइ ख़ाली जारा नज़र अची रहिया हुआ। इश्क जी सट सण हर कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। दावा त इलाही माण्हू कंदा आहिनि, दावाउनि सां छा थो थिए? ज़ात जो फ़र्क़ु त हो साईं, मां कम ज़ात हुउसि, हूअ ऊची ज़ात। असां में उहो तफ़ावत हूंदो आहे, पर बहरहाल लॻीअ खे लानत आहे, उहो सभु ईअं ई थी वियो। हुनखे बि ख़बर हुई, मूंखे बि अहसासु हो, रुॻो मोहबत अहसासु नथी करे। मूं वटि ॻाल्हाइण लाइ कुझु बि न हो। जंहिंजो हटु ख़ाली हुजे उहे छा विकिणंदा? मोहबत जे मामिरनि में मुंहिंजो दुकानु ख़ाली हो। घणो अॻु उन्हनि हालतुनि मां बि गुज़रियो हुउसि। इंसानु कंहिंसां मिले न, जे मिले त विछड़े न। अहिड़ो को ॿियो अज़ाब त थी नथो सघे। विछोड़ो सदाईं लाइ हुजे त कॾहिं कॾहिं ससाइजी वेंदो आहे। हर घड़ीअ जो हुजे त ॻिचीअ में ॻारे जियां महसूसु थींदो आहे। हथु झलण बि अजीब हूंदो आहे न साईं। हथु त न का ऊची माड़ी हूंदो आहे, न को झूपो झाड़ी। खल ॿिन्हिनि जे हथ जी साॻी हुई। हथनि में गर्मी बि हुई, पर बसि उहो सभु ईअं ई थी वियो। हीउ ज़मानो लैला मजनूअ जो अलाए आहे अलाए न। पंहिंजे बचनि खे मां सुञाणा थो। ज़िंदगी रुॻो किताब पढ़णु पढ़ाइण न हूंदी आहे। दर्सगाहूं रुॻो अलिफ़ बे ते इक्तिफ़ा न कंदियूं आहिनि। जे इनायत थी वञे त उस्तादु अंदर जूं घिटियूं बि घुमी ईंदो आहे। शागिर्द जे मन में छा आहे, किथे टुटणो आहे, किथे जुड़णो, उहा जी सभु ख़बर नथी पवे त बि घणी त मालिक जी महिर सां पइजी वञे थी। निगाह रुॻो कापियुनि, किताबनि, बोर्ड, मल्टीमीडिया ऐं ॿियनि लवाज़मात ते न हूंदी आहे। निगाह त चहिरनि, गुलाब मौसमनि, किनायुनि जे गुफ़्तगूअनि खे बि झटींदी आहे। खथूरी लिकंदी न आहे, सभु वाक़िफ़ थी वेंदा आहिनि। पोइ अलाए छो ईअं थियो आहे त पंहिंजे हिन कैरियर में तक़रीबन सवाई सदीअ में सवें ॿार आया हूंदा, जन अंदर जो अहवाल ओरियो हूंदो। ॻाल्हि खॾे में उछलाई बेफ़िक्रा थी विया हूंदा। उहा बि परवरदिगार जी इनायत रही आहे त कॾहिं बि अमानत में ख़यानत न आहे थी। दर्द खे दर्द सम्झिजे, का दवा ॻोल्हिजे, को दरमान हथु कजे, त ईअं महसूसु थींदो आहे ॼणु तेज़ बारिश में उस निकिरी आई हुजे। ख़बर नाहे अवां मां केतिरनि उहो मंज़रु ॾिठो आहे, पर जन बि ॾिठो हूंदो उहे फ़क़ीर जी सदा खे सम्झी सघनि था। भरिया पुॼाणा हुन उहो हथु झलियो हो। हथ ॾींदड़नि जा बि पंहिंजा नाज़ अंदाज़ हूंदा आहिनि। अशवा तराज़ियूं हूंदियूं आहिनि। नखरो न करे त महबूब सॾाइण जो हक़ु खसिजी वञेसि। उहे नाज़ नखरा पाण खे सम्झ में न ईंदा आहिनि, बल्कि नज़र ई न ईंदा आहिनि। नज़र उन्हनि खे ईंदा आहिनि जेके ओसे पासे हूंदा आहिनि। तॾहिं त हुननि जी खिल न बीहंदी आहे। महबूब पहिरीं हदूं ॿुधाए छॾियूं हुअसि। मथां वरी उहा मुसीबत बि हुई जो हद बि ॿुधाई हुआईंसि ऐं वेझड़ाइप जी अता बि थींदी हुअसि। ॻाल्हि सम्झ खां चढ़ियल हुई। दोस्तीअ जे लिफ़ाफ़े में मोहबत जी रक़म रखियल हुई, जंहिं ते रॿड़ वेढ़ियल हो। शुरूआत में रक़म घणी हुई, रॿड़ पंहिंजी जाइ ते बीठल हो। नोट खुटंदा विया त रॿड़ जी सख़्ती वधंदी वई। थियो त उहो बि ढरो पिए, पर नोटनि जी हिमत जवाबु ॾेई रही हुई। हाणे उहे ॿीणा थियण लॻा हुआ। पोइ उहो वक़्तु बि आयो जो हर जी रुसामन ऐं परचाव में मोहबत जी रक़म खे चेक करण लाइ हर ॿाहिरि कढी ॻण वरी अंदरि रखण जे करे लिफ़ाफ़े में ॾार पइजी विया ऐं आख़िर हिकु ॾींहुं उहो मोकिलाए वियो। मोहबत जी करंसी ज़ाहिर थी पई हुई, जंहिंजो कंहिंखे बि को फ़िक्र न हो। आवीअ में बर्तन पची चुको हो। छोकिरियुनि खे अजीब मुल्को हासिलु आहे साईं, हुन चयो हो। वेझो बि आणींदियूं आहिनि, धिको बि ॾेई कढंदियूं आहिनि।
चए थी माइटनि सां ॻाल्हाइणु ॾाढो ॾुखियो आहे, पर वरी उहो बि चए थी त वक़्तु आयो त पुॼी पवंदासीं। हुन मूं साम्हूं दिलि खोले रखी हुई। उहा दोस्ती न आहे साईं, मुहबत आहे, इश्क़ आहे। हिकु घटि ज़ात वारे जो हिकु ऊची ज़ात वारे सां साहिब, मूं पुछियो होमांसि, हाओ? संदसि अखियुनि ॻाल्हायो पए। तंहिं ज़माने में ईअं मूंखे संदसि नेणनि जी जोति ते शक थींदो हो। पोइ ॻंढियुनि सां सथियल उन ॾोर में वधीक ॻंढ पवंदा विया। मामिलो घरनि ताईं वञी पहुतो हो। उते बि बसि का अजीब ग़रीब कैफ़ियत हुई। आख़िरी हल ॿिन्हिनि गॾिजी उहो ई कढियो हो त फ़िक्रे मुआश जी ॻण कजे। ख़ातून खे ॿाहिरि जी स्कॉलरशिप मिली ऐं साहिब खे हिते ई वॾे उहिदे जी छांव। तंहिं हूंदे बि जॾहिं आख़िरी स्टेशन आई त लहण महिल हू अकेलो हो। हूअ संदसि पोयां लहण जो नख़रो ॾेखारींदे गाॾीअ जे हलण जी मुंतज़िर हुई। ॿई हिकु राह जा मुसाफ़िर त हुआ, हिकु मंज़िल जा मुसाफ़िर न हुआ। इश्क सदियुनि खां बटुअनि में फ़ोटो संभालींदो आयो आहे। लाडला मूं डप ॾिनीमांसि, पोइ कॾहिं तव्हां उनखे बटूं, कॾहिं पर्स ऐं कॾहिं वरी वॉलेट सॾींदा आहियो। शुक्र आहे त तूं पर्स सॾीं थो। उहा ॿाहिरि मुल्क में रहे थी, तंहिं करे वॉलेट सॾींदी हूंदी। असां जहिड़ा मौलाई अञा ताईं बटूअ मां जान छॾाए न सघिया आहिनि, ऐं उहो बटूं वरी फ़ोटुनि मां जिंद नाहे छॾाए सघियो। तो कॾहिं ग़ौर कयो आहे, तव्हां जॾहिं बि को नओं मर्दाणो पर्स वठंदा आहियो त जंहिं जाइ ते प्लास्टिक वारो खानो हूंदो आहे, माना सी थ्रू सिस्टम हूंदो आहे, उते घणो करे कंहिं हसीना नाज़नीना जी तस्वीर लॻल हूंदी आहे। असां मां केतिरा ई पर्स इस्तेमालु करण वक़्तु उहा कढी फाड़े फिटी कंदा आहिनि। केतिरा वरी उनखे उते रहणु ॾींदा आहिनि। सालनि खां पोइ शबीअ बिगड़जंदी आहे त पोइ जान छॾाईंदा आहिनि। तुंहिंजो धंधो बि को अहिड़ो ई आहे। हयातीअ जे पर्स में इश्क जे अदायगीअ तोखे उहा तस्वीर ॾेई छॾी हुई, जेका तोखे उन महिल ई कढी फाड़े फिटी करे उछलाइणी हुई, जेका तो उते रहण ई ॾिनी। हाणे जंहिं वक़्तु उहा शबीअ बिगड़ी आहे त फाड़े फिटी करण साण तो कहिड़ा फाड़ा मारे वरिता आहिनि। हूअं बि सभु कुझु छॾण खां पोइ बि नज़र पंहिंजो पाण ते त अटके थी न। पाण खे केॾांहुं कबो, जॾहिं उन ॾोह में पाण बि शरीक हुजिजे थो। उन करे उहो सोचणु त फ़ोटो फाड़ण साण सभु कुझु थी वियो, बेवकूफ़ीअ जी इंतिहा आहे। हयाती अलाए केतिरा अहिड़ा फ़ोटो फाड़ींदी आहे, जंहिंजा फ्रेम असांजे दिलुनि में लटकंदा लुॾंदा रहंदा आहिनि। ऐं मज़े जी ॻाल्हि उहा बि अथई त असां खां उहो बि न विसरंदो आहे त उन फ्रेम में कंहिंजी शबीअ हुई। इश्क जी चोट ते लहे कर वञी उॾाम, छाकाणि त हाणे ई त तुंहिंजी उॾाम जो वक़्तु आयो आहे। बसि ॿ शयूं ॻंढ में ॿध। हिकु त पंहिंजे पर्स मां अजायनि कागज़नि मां बि जान छॾाए, जो ख़ाली तस्वीरूं ई अजायूं न आहिनि हूंदियूं। ऐं ॿियो त उहो कॾहिं बि न विसारजांइ त आशिकीअ जे सफ़र में मजनू चरियो हो। लैला त सॼी ॼमार होशमंद हुई। ज़मानो कहिड़ो बि हुजे, उहा रस्म न मटिबी। सदी 20 हुजे या 30, मजने खे चरियो ऐं लीला खे सभें परें बाहोश रहणो ई आहे। छपियल आचर 9 अगस्त 2015 ईस्वी।